अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां कंबर शदात कोट जे उन ॻोठ में जंहिंजी जेको आहे त कुझु मीटरनि जे फ़ासिले ते जेको आहे त ज़िलो जैकबाबाद जेको शुरू थिए थो। पर हिन ॻोठ जेको क़दीम ॻोठ आहे बहारो गुरगेज उन में मौजूदु आहियां। ऐं क़दीम जेको ॻोठ आहे उन जो जेको नेकमर्द आहे अहमद अली गुरगेज, जंहिंजे लाइ जेको आहे पाण मौजूदु आहे। साईं जिन पाण वकील बि जेको आहे रही चुका आहिनि, पर जेके हालतूं आहिनि, जेके मामलात आहिनि, उन जे पेश नज़र तव्हां सम्झी सघो था, ॾिसी सघो था। ऐं हीउ उहो इलाइक़ो आहे जेको कंबर शदात कोट ज़िले में नोगो एरिया बणियल आहे। हिते चयो वञे थो सरकार पारां त गुरगेज गैंग, जतोई गैंग, ॾहाणी गैंग, हिन इलाइक़े में जेको हीउ तर आहे हिन खे तपायो आहे। खूनरेज़ी, क़त्ल गारत ऐं फुरूं, धाड़ा, चोरियूं हितां जो रोज़ जो मामूल बणियल आहे। ऐं असां अॼु पहुता आहियूं अहमद अली गुरगेज साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा जेको सरकार जी नज़र में जेको आहे हीउ इलाइक़ो नोगो एरिया आहे, इहो छो नोगो एरिया बणियल आहे ऐं हिन जे पोयां जेके इहे छा मामलात आहिनि? छा वाकई हीउ जेको इलाइक़ो आहे ढाड़ेलनि जो, फोरन जो, उन्हनि जो गढ़ आहे? ऐं असुल जेके मामला आहिनि हिन इलाइक़े में जेके सलाड़ियल आहिनि उहे कहिड़ा कारण आहिनि ऐं जो ज़िम्मेवार केरु आहे ऐं हिन जो छा चवणु? साईं अस्सलाम वालेकुम, टाइम ॾियण लाइ वॾी महिरबानी। छा मामलात आहिनि साईं? जेको मामलात असांजो जतुन जो मसइलो थियो चेकारी जो, उन में उहे जेके धुर हुई कारां वारा उहे लॾे छॾे जखराणे वञी वेठा। उन खां पोइ जतोई असांजे पाड़े जा 40 साल गुज़री विया, असां हिक ॿिए जा साम्हूं वेठा आहियूं, बनियूं हुयूं। पोइ हिननि ॻोठ जा हर हिकु मर्द सां पिया विढ़ंदा रहिया। उन खां बाद में पोइ इहो अची एतिरे क़दुरु जो खूनरेज़ी ताईं मसइलो पातो। उन में हाणे ताज़ो ताज़ो जीअं असांजो फौतगी थी वई लाड़काणे, ओॾां जाक्सन ते खणी पिया अचनि लाश, मयत खणी पिया अचनि? मयत। पोइ हिननि छा कयो, अॻु ॾेई उते हमरा की गोलियूं हुयूं, पर गोलियूं बि मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो मारींदो आहे माण्हू ख़तमु आहे न। हिनखे मुंहं में घटि में घटि 5-6 बस्ट हयां अथवसि, बेउर्मती कयूं, बेउर्मती कई अथऊं लाश जी। उहा तस्वीर बि असां वटि आहे, तव्हांखे ॾेखारियूं था। सॼो हुनजो मुंहुं ख़राबु कयो अथऊं, 3-4 जंहिं में धकी थिया। इन विच में सरदार साहिबु, सजाद साहिबु, सूमर साहिबु बि आयो हिते असां वटि त बाबा हाणे तव्हांजो मसइलो, ॾहाणनि जो मसइलो, जतुनि जो मसइलो हल कयूं था। असां चयोसीं तव्हां आयो, तव्हांजे लाइ इज़त आहे। ठीकु आहे, मां हुननि सां मिलां थो। न तव्हां चयो आहे मूंखे, न हुननि चयो आहे असांखे। मां चयो ठीकु आहे। पोइ सरदार साहिबु वियो, हुन सां मिलियो, 10-15 जहिड़ा जंग बंदी आहे हली। असांखे ठीकु आहे। लियाकत ख़ान रिंद साहिबु हुयो, उहो आयो असां ॾे। पोइ इहा असां ॻाल्हि वरी नादर ख़ान खे बि ॿुधाई थिए जेको मसइलो थियो। पोइ इहा पुलिस असां वटि आई, जेका हिन महिल बि असांजी हिफ़ाज़त जे लाइ वेठी आहे। अच्छा, पुलिस जेका ही मोबाइल बीठी आहे तव्हांजी हिफ़ाज़त लाइ बीठी आहे? हिफ़ाज़त जे लाइ बीठी आहे। जी, 5-7 जवान आहिनि जेके हिफ़ाज़त जे लाइ बीठा आहिनि। असां शरीफ़ माण्हू साईं, सॼो इलाइक़ो खे ख़बर आहे। असां चऊं था त अमन हुजे इलाइक़े में। हीअ त मुंहिंजे लाइ त शॉकिंग आहे त जंहिं इलाइक़े में चयो वेंदो आहे त गुरगेज ऐं ॾहाणी, जतोई, इहे सभु क्रिमिनल जेके माण्हू आहिनि, इलाइक़े खे इन्हनि तपायो आहे। तव्हांजे उताक ते हिते जेका पुलिस मोबाइल जेका बीठी आहे, अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे, तव्हांजी हिफ़ाज़त में। पोइ हीउ रियासत जो जेको बयानियो आहे या चयो वञे थो, इहो पोइ छा मामिलो आहे? वाकई इहो दोहारी धुरियूं तव्हां सभु आहियो या इहो सॼो कूड़ो बयानु आहे? रियासत जो कूड़ो बयानु आहे। जेकॾहिं कोई बि ॾोह कंदो आहे त लिखंदो न आहे। ठीकु आहे, केर बि हुजे, जे असां ॾोह कयूं आहे त असांजी पुलिस हिफ़ाज़त जे लाइ न वेही आहे। असांखे पाण खे हिफ़ाज़त जे लाइ पुलिस जी मोबाइल ॾिनी वई आहे। 5-7 जवान आहिनि जेके असांजी हिफ़ाज़त जे लाइ वेठा आहिनि। बाक़ी हाणे रियासत चवे थी, उनखे चवण वारे खे कोई न चवंदो आहे। न पोइ गैंग जेको लफ़्ज़ तव्हांजे लाइ इस्तेमालु थींदो आहे उहो छो थींदो आहे? गैंग त इहो पोइ हाणे का धोरा जेका मिसाल जी ॻाल्हि असांखे इस्तेमालु करण जे लाइ, मिसाल जी ॻाल्हि चवंदा त भाउ गुरगेज गैंग आहे। अॼु ॾींहं ताईं का गुरगेज न को ॾोह कयो आहे, न का जेको खून कयो आहे। ज़ोरी गिची में था पइनि, लाज़मी आहे। पोइ त माण्हू मोह ॾींदो। तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई आहे त जॾहिं ही तव्हांजो जेको मामिलो हले पियो त नेकमर्दनि विच में अची करे जेको आहे त तव्हांजो सीज़ फायर करायो हुयो। सीज़ फायर खां बाद में ही मामिलो जेको आहे इहो छो कीअं ख़राबु थियो? जेको आहे इहो कंहिं ख़राबु कयो? ऐं चयो वञे थो त उन खां बाद में को पुलिस जी का रेड थी हुई जंहिंमें औरतूं खणी वई ऐं उन खां अलावा जेको आहे त के पीरसन माण्हू हुया, उन्हनि खे खणी गुम कयूं, औरतुनि जे मथां मंशिया जूं एफ.आई.आर थियूं, उहे कंहिं करायूं? उहो DIG साहिब जे तरफ़ां धाड़ेलनि जे लाइ सिस्टम। हा, ॾहाणी धुर चए पई त असां ते गुरगेजनि रेड करायो आहे। असां उन्हनि खे चयोसीं
त बाबा तव्हां असां ते साबित कयो जे असां इनवॉल्व आहियूं त असां ॾोही। बाक़ी हाणे पुलिस आहे करे थी त उनखे कोई न झड़े सघंदो। ॾहाणनि ते हुई जंहिंजो हुतां खां रातऊं उन खां बाद में जतुनि ते वई उन में पकड़ियऊं। असांजी त FIR बि न थी हली साईं। खून थियो असांजी FIR बि न थी जेको हली। खून थियो उनजी FIR कोन थी उन टाइम FIR न थी हली साईं। FIR असांजी कल्ह थी आहे। हा कल्ह FIR थी आहे त असां कीअं था अॻु में चऊं रेट थिए। न पोइ इहे रेड रेड कंहिं कयो जेको आहे कंहिंजे चवण ते थियो? गवर्नमेंट कई पंहिंजे तरफ़ों पाण ख़ुदा तो बदर ॼाणे। न गवर्नमेंट सरकार जेका हूंदी आहे मां वांगुरु हूंदी आहे ऐं ही जेका मखलूक आहे उहा हुनजी औलाद वांगुरु आहे। पर रियासत जॾहिं तव्हां धुरिन पारां तव्हांजी FIR बि कान थी कुझु बि न थियो जॾहिं नेक मर्द विच में हुया इलाइक़े जा अमीन जेके मोतबर हुया ऐं हूअं बि हिन सिस्टम में रियासत में जेको आहे त अदालतूं आहिनि सभु कुझु आहिनि पर पोइ बि जिरगा निज़ाम आहे छो जो तकिड़ो मामला हल थियनि था नेक मर्द विच में अचनि था। पर उनजे बावजूदि जॾहिं उहो विच में आया हुआ त कहिड़ा अंसर हुया कहिड़ा माण्हू हुया जिन ठहियल मामले खे ख़राब करण जे लाइ रेड करे मामला ख़राब किया? गवर्नमेंट जी जेका पॉलिसी DIG साहब जी जावेद आला मोटो साहब IG सिंध आहे ॾोहारनि जे ख़िलाफ़ हुई। कयो वञे थो IG जो ॻोठ बि तव्हांजे भरिसां आहे। साईं लॻ आहे तव्हां असांजो। अच्छा जी घणा किलोमीटर परे आहे? तक़रीबन 5-6 किलोमीटर थींदो। 5-6 किलोमीटर थी वेंदो। IG सिंध जो ॻोठ 6 किलोमीटर तां खां परे आहे उनजे पंहिंजे इलाइक़े जी हालत इहा आहे। अच्छा इहो मसइलो आहे उनमें गवर्नमेंट जेको तावन हुयो असांखे काई बि ख़बरचार कान्हे। हुकूमत तव्हां सां ताउन करे थी हुकूमत तावन करे थी। ऐं चूंडियल MPA जी मीर नादर खान अक्सी साहब भला MPA साहब भला सभिनी धुरनि खे रोकण जी कोशिशि कई आहे मामले खे हल करण जी या सिर्फ़ु तव्हांजी मालिकी कई आहे? साईं इहो मोकिलियो हुयो अली हसन ॾहाणी खे बि ॾहाणी बिरादरी ॾे त भाई इहो वेही तक जो आहे गुरगेज आहिनि जतोई आहिनि ॾहाणी आहिनि इन मसइले खे हल कयो। जेकी ॾहाणी बिरादरी आहे उहा जेकाबाद ज़िले में अचनि था जेको ज़िले में ऐं उन्हनि जो MP एजाज़ खान जखरानी आहे। उन्हनि कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि मामले खे हल करण लाइ? हेॾां मीर नादर खान मक्सी आहे होॾां एजाज़ खान जखरानी आहे उन्हनि कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि मामले खे हल करण लाइ? एजाज़ खान जखरानी जो त पंहिंजो मसइलो थी पियो आहे हू त हाल फ़िलहाल चुप आहे। बाक़ी नादर खान मक्सी इहो कोशिशि में लॻो पियो आहे त मसइलो हल थिए। न का ॻाल्हि ॿोल थी आहे धुरिन सां? अली हसन खान ॾहाणी आयो उनखे मोकिलियो ऐं ॾहाणी सां मिली वियो। हुन बि चयो ॾहाणी बि मुतमिन थिया त बसि ठीकु आहे तव्हां जीअं चवंदो असां उअं ई कंदासीं। उन खां बाद में पोइ वरी जतोई धुर जेको आहे सो गाॾी जो अॻु ॾेई इहो अटैक कयो एॾो सारो। न हाणे जेका सूरत हाल आहे हिते जेको मां ॾिठो आहे तव्हांजे ॻोठ ईंदे जेको आहे त तव्हांजे उताक ते बि पुलिस मोबाइल बीठी आहे ऐं जेके बि हिते माण्हू मां ॾिठा आहिनि हर 4-5 माण्हुनि खे छॾे करे हिकिड़े माण्हू जे हथ में हथियार आहे। हिते जेको आहे बग़ैर हथियार जे कोई घुमे नथो। हिते बीमारी बड़ी थींदी आहे या सौदो सामान आहे या स्कूल बि मूंखे नज़र कोन आयो तव्हांजे ॻोठ में हिते। ही तव्हां इलाज लाइ किथे वेंदा आहियो कीअं वेंदा आहियो सौदो सामान जेको तव्हांजो उहो कीअं ईंदो आहे कहिड़े तरीक़े सां वेंदा आहियो? स्कूल बसि हिन मसइले जे करे स्कूल जी पढ़ाई बि बंदि थी वई आहे। हा 3 साल स्कूल जी पढ़ाई बंदि थी वई आहे। असां चयोसीं मथे आला अख़्तियारनि खे त बाबा स्कूल असांजो खोलायो वञे त बि हिन महिल ताईं 3 सालनि में न खुली सघियो आहे। बाक़ी बीमारी बड़ी आहे पोइ पंहिंजी हिफ़ाज़त पाण त 5-8 ॼणा वेंदा आहियूं पूनू भटी असांखे वेझो आहे। हा या हिते वरी हिकिड़े मरीज़ सां 5-8 ॼणा वेंदा आहियो? हा या वरी प्राइवेट डॉक्टर आहिनि जंहिंखे फ़ोन कंदा आहियूं त ईंदा आहिनि हल्की सल्की बीमारी में। बाक़ी हाणे वरी बीमारी कुदरत थिए थो पोइ त माण्हू शहर थो हली वञे लाड़काणे या कराची। न हाणे जेका सूरत हाल आहे इन विच में तव्हांजो जेको आहे त आला अख़्तियारनि खां छा मुतालबो हूंदो ऐं वधीक जेको आहे त ही मामलात जीअं नौजवान जी ज़िंदगीनि जा मसइला आहिनि ऐं हिते इलाइक़े जो अमुन तबाह लॻो पियो आहे आबादी कान पई थिए मामलात जेको आहे वधनि पिया ख़राब थियनि पिया क़बाइली जेको आहे त जहिड़ो इहो वधंदो वञे पियो ऐं इन जे लाइ तव्हां छा मुतालबो कंदव कंहिंखां मुतालबो कंदव तव्हां? इहो असां DIG साहब खे IG सिंध DIG लाड़काणा उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं साईं जेको बि मिसाल जे लाइ असांजे इलाइक़े में बदअमनी आहे इन्हनि खे मसइले खे हल करे। असां शरीफ़ माण्हू असां नथा चाहियूं त को जहिड़ा हुजनि चङा हुजनि। हिन महिल असांजे ॿारनि जी जेका पढ़ाई आहे तालीम आहे तबाह लॻी पई आहे। तव्हां ॾिसो घटि में घटि असांजे ॻोठ में 150 खां 200 घर आहिनि तक़रीबन तमामु वॾो ॻोठ आहे तव्हांजो। 400-500 ॿार आहिनि जेके तालीम खां महरूम लॻा पिया आहिनि। असां चाहियूं था त अमुन थिए नी साईं फ़ैसिला थिए न अमुन थिए असां त इहो ई था चाहियूं। हा नाज़रीन जीअं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त अहमद अली गुरगेज साहब चवणु इहो हुयो त
हितां खां 5 किलोमीटर जे फ़ासिले ते IG सिंध जावेद आलम ओढो जो जेको ॻोठु आहे, ऐं पर बावजूदि जेको सॼे सिंध जे मामले खे हल करण जे लाइ जेको वेठो आहे, उन जे पंहिंजे ॻोठ सां लॻ जेको ही इलाइक़ो आहे, ॻोठु आहे, उते अमन अमान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हिते जेको आहे समय ॿारनि जी जेका तालीम आहे उहा दाव ते लॻल आहे। ऐं हिते बीमारी बड़ी में हिननि खे किथे बि पहुचण जे लाइ जेको आहे हिकिड़े मरीज़ सां गॾु 5 माण्हू मदद सां खणी वठी वञण जे लाइ जेको आहे त निकिरणो पए थो, ज़िंदगी खे दाव ते लॻाइणो पए थो। हितां जी इंतिज़ामिया आहे उन हिनमहिल ताईं इन मामले खे हल करण लाइ को बि क़दम कोन खयो आहे। ऐं जॾहिं त हितां खां परे पासे खां जेको MP आहे एजाज़ ख़ान जखराणी ऐं पाण जिते मौजूदु आहियूं, ऐं हिन तक जो जेको MP आहे मीर नाज़र ख़ान बख्शी, उन्हनि पारां बि संजीदगी जो इज़हार कोन कयो वियो आहे मामले खे हल करण जे लाइ। ऐं हिननि खे घुरिजे त हीउ जेको इलाइक़ो आहे, हिते जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, इन खे बहितर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि।